युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। खुदा तो फरमाए मां रब करीम जाना तो तवाजे मां जे पेट में धिया या पुत्रा। अरे दुनिया जे डॉक्टर अल्ट्रासाउंड वारो तो के बुधाए त इन में धिया या पुत्रा। इन ते तुझो यकीन आ, इन ते तुझो ईमान आ। पर जेको कायनात जो इमामुल अंबिया दिलबर हबीब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे लाइ रब फरमायो अल्लमक मा लम तकुन तालम व कान फदलुल्लाहि अलैका अज़ीमा। ओ मुंहिंजा महबूब जो कुछ मां रब करीम वटो सब मां तुझे सीने में समाए छॾियो। ज़मीन जो इल्म, आसमान जो इल्म, गिलमान जो इल्म, जन्नत ऐं जहन्नम जो इल्म, कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो इल्म मां करीम रब तो महबूब जे सीने में समाए छॾियो आहे। चइबो त असां तुंहिंजो महबूब ग़ैब दान नबी आहे या न? आहे या न? आलिमुल ग़ैबि फला युज़हिरु अला ग़ैबिही इल्ला मन इर्तज़ा मिन रसूलिन। खुदा फरमाईंदो आहे इल्म ग़ैब जो मालिक मां अल्लाह आया, पर जेकॾहिं कंहिंखां रहंदो आहे त मां राज़ी रहंदो आहे त इल्म ग़ैब जो ॾेई छॾींदो। सल्लल्लाहु अलैहि हुजूर जा दीवाना इमाम हसन करबला वारे हुसैन जी विलादत थी। सुभान अल्लाह। 4 शोबान मौसम, 4 शोबान ते हुसैन जी आमद थी आहे। सरकार के बुधाए वियो कि बिला तव्हां के शहजादो लख्ते जिगर नवासे रसूल पैदा थियो आहे। पाण करीम तकड़ा तकड़ा पंहिंजी न्याणी हज़रत अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे घर ॾे आया। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हज़रत अस्मा बिन्त उमैस जेका अबू बकर जी घरवारी आहे। सुभान अल्लाह। केजी घरवारी आहे? अबू बकर जी घरवारी आहे। हज़रत इमाम हुसैन के विंजारे कपड़े में वेड़े महबूबन जे हवाले की। सरकार सजे कन में आज़ान पढ़ी, खबे कन में तकबीर पढ़ाई। तव्हां भी पढ़ाईंदा हो न? मौलाना मंजूर खां पढ़ाईंदा हूंदो या मौलाना अकबर खान हो? हाँ। सजे कन में आज़ान, खबे कन में तकबीर। हाय महबूबता फरमाइन अली के त अली जिया रसूल नालो रखियो थी कि बिला तव्हां जे हूंदे मां अली जी कहिड़ी मजाला जो नालो रखा। पाण फरमाइन था नालो रखियो थी या न? जी या रसूल अल्लाह न। पाण फरमाइन था हिन जो नालो था रखूं हुसैन। सुभान अल्लाह। ऐं असां छा चवंदा आहियूं? छठीअ ते छा ते या वाणिन जी रस्म आहे, वाणिन जी रीत आहे। असां तुंहिंजे नबी जीअं पंहिंजे नवासो पैदा थियो आहे, हुसैन जी आमद थी आहे, सॼे कन में आज़ान थी आहे, खॿे कन में तकबीर थी लॻी आहे। पाण करीम फरमाइनि था अलीअ खे अली नालो छा अथसि? कि भला तव्हांजे हूंदे मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे। पाण फरमाइनि जो नालो था रखूं हुसैन। अञा छठी थी कान्हे, पाण हुनजो नालो अॻे था रखनि हुसैन। मुंहिंजा सुना इहो छाजे करे? उलमा इकराम फरमाइनि था जॾहिं तव्हांखे ॿार पैदा थिए, चाहे न्याणी हुजे चाहे पुट हुजे, जॾहिं ॿार ॼमे विंजारे सॼे कन में आज़ान पढ़ोसि, खॿे कन में तकबीर पढ़ी, जल्दी हुनजो नालो रखियो। ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं इहो विसाल कंदो त उथंदो कहिड़े नाले सां? ऐं असां इंतज़ार कंदा हो त छठी थिए ओथा हिन जो नालो चूंड कयो। न मुंहिंजा सुणा, इहा शरीयत जे ख़िलाफ़ आहे। असां तव्हां मुहम्मदी आहियूं, मदीने वारे जा ग़ुलाम आहियूं, इमामुल अंबिया अलैहिस्सलाम जा ग़ुलाम आहियूं। जीअं महबूब जो फरमान आहे उन जी पैरवी कबी। अरे दुनिया जे कंहिं मुंहिंजा सुणा हिंदुअ जी पैरवी न, सरकार कायनात रसूलुल्लाह जी पैरवी करणी आहे। उम्मती जो मदीने वारे साईं जायो। ये कबो या न कबो? कबो या न कबो? या छठीअ ताईं इंतज़ार कंदो? हाँ इंशाअल्लाह। जीअं ॿार ॼमे सॼे कन में आज़ाम, खॿे कन में तकबीर पढ़ी करे नालो फौरन रखोसि। इंशाअल्लाह क़यामत जो ॾियारो थींदो।
ये मुझा सुना जिरबा बास बारी नंढा नंढा बार एकड़ो डी चंद मिनट चंद घड़ियो जेरो हुंदो मरी विंदो या बदी रहंदा ट्रेनी वफात करे विंदो हुजूर फरमाता तकड़ा तकड़ा तवा पांजी उन बच्चे जो नालो रखदा कयो पो ये बार क़यामत जे जाड़े पांजे पीर मां जी सिफारिश कंदा सुभान अल्लाह के जी जन्नत में रहींदो हेले तवज्जो जन्नत जे दरवाजे ते जो चे पियंदो वो मासूम बार एकले ॾींहं जो जावल हुजे ॿिन ॾींहंनि जो जावल हुजे 3 ॾींहंनि जो जावल हुजे जन्नत जे दरवाजे ते बीहंदो ख़ुदा फरमाईंदो ओ मासूम जन्नत में हल अर्ज़ कंदो मौला जन्नत में कोन वेंदो साईं जेसिताईं मुंहिंजो बाबो अम्मा न ईंदो सुभान अल्लाह खुदा फरमाइंदुस बाबे अम्मा के सुञाणी थो हा मौला सुञाणा थो अरे जे मासूम बार पंहिंजे पीउ मां के सुञाणे हिकिड़े ॾींहं जो जावल आहे कलाक जो जावल आहे 2 कलाकनि जो जावल आहे जे मैशर जे मैदान में पंहिंजे पीउ मां के सुञाणे सघे थो त मदीने जो साईं पंहिंजे ग़ुलामनि खे छो सुञाणे सरकार का फरमान सहा सिता जी हदीस इब्ने माजा भी आंदी आ पर मुझा सुन हाजिर बा ओए है जामिउल अहादीस हाने मुगरा न द जुल्द जामिउल अहादीस इमाम अहले सुन्नत अहमद रजा फाजिल बरेलवी यार है मुझा सुना 6 जुल्द जे अंदर लिखियो आ त जरे मासूम बार जे जन्नत जे दरवाजे ते जो बेहदो त रब फरमाइंदो तो जन्नत में अल अर्ज़ कंदो मौला जन्नत में ऐसा ही न विंदो साईं जेसिताईं मुंहिंजो बाबो ऐं अमर गॾे डली दे अरे जेको पीउ मां जी सिफारिश करे सघे थो असांजो ईमान त मदीने जो साईं असां तव्हां जी बि क़बर में सिफारिश करे सघूं मदीने जो साईं तो पंहिंजे शान में बेमिसाल आहे पर दुनिया जा वली भी असांजी सिफारिश करे सघनि था